नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मिठी मां ख़बर ॾींदा थर जी सूंह मोरन में पुरस्कार बीमारी पकड़जी वई है, जंहिं करे केतिरा मोर मरी विया ऐं वॾे अंग में मोर बीमारी में मुब्तला थी विया। लाॻापियल खातनि एसी ताईं नोटिस न वरितो। हिन वक्त डीपलो, कलोई ऐं इस्लामकोट तालुकनि समेत थर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मोरनि जे मरण जो सिलसिलो जारी है। ॻोठ वेड़हजप, भाडोर, गुरड़ी, छऊ, टू, डोंडरी, पकुओ, सोबारो, शाह ऐं ॿियनि ॻोठनि में केतिरा मोर मरी विया। ॻोठ टू वालासाई जे ॻोठाणनि मूजिब संदन ॻोठ में 4 ॾींहनि दौरान 50 खां वधीक मोर मरी विया आहिनि। ॻोठ वेड़हजप ऐं भाडोर में 15 खां वधीक मोर मरी विया आहिनि। ॻोठ जा रवासी ॿुधाइनि था त संदन ॻोठ में कुझु ॾींहनि दौरान 100 जे लॻभॻि मोर मरी विया आहिनि। ॻोठाणनि ॿुधाइनि था त वॾे अंग में मोर फतकी मरी रहिया आहिनि, पर हेल ताईं का बि टीम न पहुती आहे। बिलावल हाउस जे तर्जुमान MPA सुरेंद्र वालासाई मोरनि जे मरण बाबति मीडिया ते हलियल ख़बरुनि जो नोटिस वठी वाइल्ड लाइफ खाते जे सेक्रेटरी खे ख़त लिखी छॾियो आहे, जंहिंमें सुरेंद्र वालासाई चयो आहे त मोर थर जी सूंह आहिनि, हिननि में बीमारी पकड़जी वई आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि में मोर मरी विया आहिनि, उन करे फौरी तौर ते डॉक्टरनि जूं टीमूं मुतासिर ॻोठनि में उमाणियूं वञनि त जीअं थर जी हीअ खूबसूरत पखी वधीक मरण खां बची सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।